वल्लाहि मा मसिस्तु दीबाजन वला हरीरन क़त्तु अलियन मिन कफ़ रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवनि था दुनिया में थुल्हे रेशम के हथ लगायमि, सने रेशम के हथ लगायमि, आला किस्म जे रेशम के हथ लगायमि, लेकिन जेका नरमी खूबसूरती मोहम्मद रसूल जे हथ में हुई वो खूबसूरती मूंखे रेशम में नजर कोन आई। वल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर। हर किस्म जी तारीफ़ अल्लाह जे लाइ जेको अल्लाह तमाम जहान जो ख़ालिक ऐं मालिक आहे। दुरूद ऐं सलाम हुजनि इमाम कायनात, इमाम आज़म, मुर्शिद आज़म मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी ज़ात मुक़द्दसा जे मथां। अजीज दोस्तों मुसलमान भाइरों, इंसान के अल्लाह साईं हिन दुनिया के अंदर थोड़ो वक्त गुजारण के लिए मोकलियो है। असल इंसान की जिंदगी अबदी जिंदगी, हमेशा वारी जिंदगी मरण का पोइ ही शुरू थे थी। असा मुसलमान जो अकीदो है, ईमान है ज अल्लाह असा के पानी जे एक खसीस कतरे मां फुड़े मां पैदा कयो। ओ अल्लाह बेहर असा के जिंदा कंदो, जिंदा करे अल्लाह ताला पूरी जिंदगी जो असा का हिसाब ऐं किताब वठंदो। कामयाब इंसान हुआ, दाना इंसान हुआ जेको हिन दुनिया की आरजी रंगीने के छड़े करे जन्नत जे लाए कोशिश करे, आखिरत जे लाए कोशिश करे तो मुझी आखिरत वाली जिंदगी मोचारी थी वही। पूरी दुनिया में भले गरीब हुजे मिस्किन हुजे को मसलो कोने, कामयाब जे करे अल्लाह जा हक अदा करे पियो, नमाज जी पाबंदी है, कुरान मुक़द्दस जी तिलावत है, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस था, मजबूत ताल्लुक है, वो इंसान कामयाब ही कामरान इंसान है। जै माण्हू अल्लाह के नाराज कयो, नमाज अकीदे तौहीद का परते थियो, ओ भले दुनिया में केड़े भी उहदे ते हुजे, कंहिं भी पोस्ट ते हुजे, केड़ो वॾो ज़मींदार छो न हुजे, केड़ी वॾी गाॾीअ ते हले, केड़े वॾे बंगले में रहे, पर वो ज़लील ऐं रुसवा आहे। अल्लाह जी नज़र में उनजी का औकात कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं एक इंसान के आंदो वींदो, समीन अज़ीम जिस्मानी एतबार से वॾो पहलवान होंदो, अज़ीम दुनिया में उनजो वॾो नालो होंदो, वॾो तारुफ होंदो, वॾी पोस्ट, वॾो उहदो, सवे माण्हू उनजा नौकर चाकर। पर पाण फरमायो अल्लाह जो नाफरमान होंदो, उनके क़यामत जे ॾींहुं आंदो वींदो, उनके साइमीअ जे हिकिड़े पासे उछलियो वींदो, ॿिए पासे मच्छर जो खसीस
हल्को पर रखियो वेंदो, मच्छर जो पर। फला यअदिलु इल्लल्लाहि जनाह बऊद, उन इंसान जो अल्लाह वटि मच्छर जे पर जे बराबर वज़न कोन हूंदो जेको रब जो नाफ़रमान। याद रखंदा अल्लाह जी नज़र तव्हांजे अमल ते आहे, अल्लाह जी नज़र तव्हांजे दिल ते आहे, अल्लाह जी नज़र तव्हांजी जेके आख़िरत जे लाइ जफ़ाकशूं आहिनि, कोशिशूं आहिनि, उन्हनि ते आहे। नबी अलैहिस्सलाम फरमायो इन्नल्लाह ला यंज़ुरु इला सुवरिकुम व अमवालिकुम, अल्लाह जी नज़र तव्हांजे शक्ल ते कोन्हे। अल्लाहु अकबर। शक्ल इंसान जी आरज़ी आहे, हीअ ख़ूबसूरती आरज़ी आहे, हीअ जवानी आरज़ी आहे। मरण खां पोइ हर माण्हूअ खे मिटी थियणो आहे। चंद ही आरज़ी घड़ियूं आहिनि, ॿियो कुझु बि कोन्हे। ऐं पाण फरमायूं अल्लाह ताला तव्हांजे माल खे कोन थो ॾिसे, केरु ग़रीब आहे केरु मालदार आहे। अल्लाहु अकबर। जेकॾहिं अल्लाह ताला जी नज़र माल ते हुजे हा त हिन दुनिया जो अमीर तरीन इंसान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजे हा। लेकिन संदर ज़िंदगी कीअं गुज़री? हदीस जो मुतालो कयूं था, ताजुब थो थिए। अल्लाहु अकबर। अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा बयान थी फरमाए, सही बुखारी वग़ैरह जे अंदर हदीस मौजूद आहे, इन्ना वल्लाहि लनज़ुरुल हिलाल सुम्मल हिलाल सलासत अहिल्ला। कि अल्लाह जो कसम आहे, असीं हिकिड़ो चंड ॾिसंदासीं, ॿियो चंड ॾिसंदासीं, टियों चंड ॾिसंदासीं, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में चुल्ह कोन दुखंदी, बाहि कोन वरंदी। दोस्तो अंदाज़ो कयो, ए खाली पेट रब्बुल आलमीन खां लिखल हुया, बुखुनि जे करे पेट ते पत्थर बदल, ए अल्लाह खां ओझल हुया, मख्फी हुया? हरगिज़ न। सब कुछ अल्लाह जे साम्हूं हुयो। अल्लाह ॾिठो पे, पोइ छाजे करे? रब छा फरमायो? ए हबीब वलसौफ युअतीका रब्बुका फतरदा, अन करीब जन्नत में असीं तव्हांखे एतिरो ॾींदासीं तव्हां ख़ुशि थी वेंदो। तो मोमिन उन्हें हमेशा वारी जिंदगी जे लाइ सोचींदो आहे, इन जे लाइ सोचींदो आहे त मुंहिंजो रब मूंखां राज़ी थी वञे। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं पेशकशूं बि आयूं। चयो अल्लाह जे नबी तव्हांखे जबल उहद पूरो सोन जो करे था ॾियूं। पाण फरमायो ग़रीब गुरबत खे पसंदि थो कयां, ऐं एतिरे सोन खे छा कंदुसि? ऐं इहो थो चाहियां हिकु राति बुख में गुज़ारियां, ॿियो ॾींहुं खावां, बुख में पंहिंजे रब खां सवाल कयां, जंहिं ॾींहुं खावां उन ॾींहुं पंहिंजे रब जो शुक्र अदा कयां। आख़िर ताईं ज़िंदगी गुज़री, वफ़ात थी वई, कुझु माल कोन हुयो। अम्मा आयशा फरमाए थी चंद के जव पियल हुया, बस। इहा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी दुनिया जी मईशत ज़िंदगी तो अंदाज़ो कयो। हालांकि आख़िर में इहो पुछियो वियो, अल्लाह जे नबी तव्हांखे ॿ ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं आहिनि, दुनिया जा खज़ाना, खज़ाननि जूं चाबियूं, हमेशा जी बादशाही ऐं पोइ जन्नत। पहिरियों ऑप्शन, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, हबीब रब जंहिं कम जे लाइ तव्हांखे मोकिलियो न, दीन पहुचाइण, उहो कमु पूरो थी वियो, हाणे तव्हां अची सघो था। वफ़ात खां पहिरियों पुछियो वियो, वफ़ात खां पहिरियों
छो त अल्लाह जे जेके नबी आहिनि उन्हनि खां वफ़ात खां अॻु पुछियो थो वञे हलणु चाहियो था या न। बाक़ी आम माण्हूअ खे ख़बर कोन्हे कॾहिं मौत ईंदो, कंहिंखां पुछियो कोन वञे थो, अल्लाह जे नबियुनि खां पुछियो थो वञे। इहो अल्लाह जे तरफ़ां ख़ासि इनाम आहे, इकराम आहे पंहिंजे बाननि नबियुनि जे लाइ, वलियनि जे लाइ, जेके अल्लाह जा सभ खां वॾा वली आहिनि, नबी आहिनि, उन्हनि जे लाइ इनाम आहे इहो अल्लाह जे लाइ। त बहरहाल अमर आयशा रज़ी अल्लाहु अन्हा लम्हा बयान थी करे वफ़ात खां पहिरें जेॾी महिल पुछियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाई थी मुंहिंजे झोल में आरामी हुया, तकलीफ़ सख़्त आहे, बीमारी सख़्त आहे। मुंहिंजो भाउ अब्दुर्रहमान ॾंदण ॾींदे मुंहिंजे कमरे में मुंहिंजे हजरे में दाख़िल थियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मुसलसल घूरे करे उन ॾंदण ॾांहुं निहारीनि पिया। मूं चयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़ुज़हु लक, इहो ॾंदण तव्हांखे वठी ॾियां? फरमाई थी हबीब काइनात अलैहिस्सलाम पंहिंजे चेहरे सां इशारो करे चवंदा हा आयशा इहो ॾंदण मूंखे वठी ॾे। फरमाई थी एतिरी ताक़त कोन्हे जो पाण ॾंदण खे चबाड़ी, कमज़ोरी तमामु घणी आहे, तकलीफ़ घणी आहे। फरमाई थी हुन ॾंदण खे आउं पंहिंजे ॾंदनि सां चबाड़ियां थी, नरम कयां थी, पंहिंजे ॾंदनि सां चबाड़े नरम करे इमाम काइनात मुहम्मद रसूलुल्लाह जे हवाले कया। अमर फरमाईंदी हुई अल्लाह मूंखे इज़त एज़ाज़ इकराम खोड़ सारा ॾिना, पर मुंहिंजे लाइ वॾे में वॾो एज़ाज़ इहो आहे त अल्लाह ताला वफ़ात खां अॻु मुंहिंजे वात जे लुआब खे, मुंहिंजे वात जे पाणीअ खे मुहम्मद रसूलुल्लाह जे वात जे लुआब सां मिलाए छॾियो। फरमाई ॾंदड़ मुंहुं चबाड़े ॾिनो। केतिरे क़दुरु नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सईदा खां राज़ी हुया, मोहबत ताल्लुक़। वफ़ात खां पहिरें बि फरमाई थी मूं ॾंदड़ चबाड़े ॾिनो, पाण ॾंदनि खे साफ़ कयूं, हाणे मुंहिंजे झोल में आराम। तकलीफ़ सख़्त, बरसां पयल पाणी में पंहिंजो हथ आलो कनि पिया, पंहिंजे मथे खे मलीनि पिया, ज़ुबान ते लफ़्ज़ इन लिल मौति लसकरात, मौत जी सकरात ॾाढी सख़्त आहे। अल्लाहुम्मा इन्नी अला सकरातिल मौत, अल्लाह हिन मौत जी सकरात में तूं मुंहिंजी मदद फरमा। ही मुहम्मद रसूलुल्लाह जा लफ़्ज़ आहिनि। दोस्तो असां केतिरे क़दुरु मौत जी सकरात जी तयारी कई आहे, असां मां हर माण्हू ॼाणे सुञाणे थो, पूरो अंदाज़ो आहे। फरमाई थी ए लफ़्ज़ चवनि पिया, अचानक मलकुल मौत आया, गोया के महसूस ही थियो। नबी अलैहिस्सलाम मुंहिंजे झोल में आरामी। नबी अलैहिस्सलाम जे ज़ुबान मां अखर निकिता, लफ़्ज़ निकिता, आऊं कन झुकाए ॿुधां थी, लफ़्ज़ निकिरनि पिया। गोया के मलकुल मौत पुछे पियो ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में रहणु चाहियो था या पंहिंजे रब जी मुलाक़ात जे लाइ हलणु था चाहियो? ज़ुबान मां अखर निकिता, अल्लाहुम्मा बिर्रफ़ीक़िल आला, अल्लाह दुनिया न, तुंहिंजी मुलाक़ात, तुंहिंजो दीदार ऐं जन्नत खपंदी आहे। फरमाए थी आंगुर मथे थी, झटको आयो, हबीब जो रूह परवाज़ थियो, आंगुर हेठि झुकी वई। वफ़ात खां पहिरीं कुझु पाण हर वक़्तु आख़िर जी ज़िंदगी खे तरजीह ॾिनो, जन्नत जी ज़िंदगी खे तरजीह ॾिनो, छो त इंसान कमज़ोर आहे, अल्लाह जो अज़ाब सख़्त आहे, इंसान जी बर्दाश्त खां मथे आहे। तंहिं करे हमेशह मोमिन जेसि ताईं जीअरो आहे डिॼंदो रहंदो आहे त अल्लाह जे अज़ाब खां बची वञा, जन्नत में पहुची वञा। तो दोस्तो मुस्लमानो, कामयाब हुआ, कामरान इंसान हुआ जंहिं पंहिंजे रब खे सुञातो, जंहिं दीनी अहकामात जी हिफ़ाज़त कई। क़द अफ़लह मन तज़क्का, जंहिं पंहिंजे नफ़्स जो तज़कियो कयो, पंहिंजे अल्लाह खे दुनिया में यादि कयो, निमाज़ुनि जो इहतिमाम कयो, उहो ई इंसान कामयाब ऐं कामरान आहे। पोइ दुनिया में भले ग़रीब मिस्कीन हुजे, पैसो नौकर न हुजे, सभु मसइलो कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, मुस्नद अहमद में हदीस है, ज़ाहिर हुन जो नालो हुयो,
गरीब मिस्कीन बहराड़ी में रहंदड़, लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडी मोहब्बत कंदा हुआ। जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत जो मयार दीन हुयो, जवण दीन आ उन सां मोहब्बत कयो, उन सां प्यार कयो। हुन सां मोहब्बत करण उहा प्यारी इबादत आहे, अफ़ज़ल इबादत आहे जेका क़यामत जे ॾींहुं तव्हांखे अल्लाह जे अर्श जे छांव नसीब कंदी। अल्लाह जे ख़ातिर कंहिंसां मोहब्बत हुजे, अल्लाह जे ख़ातिर कंहिंसां ताल्लुक़ हुजे। त बहरहाल साहब बयान था कनि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत कंदो हुयो। ॿाहिराड़ीअ मां ॿाहिराड़ी जूं सुगात, ॿाहिराड़ी जूं शयूं खणी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे तोहफ़े में हदिये में ॾींदो हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी खेसि शहर जूं शयूं ॾींदा हुया। अहिड़ो मोहब्बत वारो ताल्लुक़ आहे, प्यार वारो ताल्लुक़ आहे। पाण फरमाईंदा हुआ, ज़ाहिर मुंहिंजो दोस्त आहे, हीउ ॿाहिराड़ी जा तोहफ़ा मूं ॾे खणी ईंदो आहे, ऐं हिनखे शहर जा तोहफ़ा ॾींदो आहियां। हिकॾे मदीने जे मार्केट में वेठो आहे, बाज़ार में पंहिंजो सामान पियो खपाए, कद जो छोटो, वकाना रजुलन दमीमा, कद जो छोटो ऐं रंग जो सांवरो, मालूम कोन्हे ॿाहिराड़ी में रहंदड़, मदीने जी मार्केट में बाज़ार में पंहिंजो सामान पियो खपाए, होको पियो ॾे। अचानक मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची विया। पाण चऊं त हीउ त मारो दोस्त। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तबीयत में मज़ाक हुई जायज़ हद ताईं, जंहिंमें ॿिए मुस्लमान जी बेहुरमती न थिए, ॿिए कंहिंजी बेइज़्ती न थिए। पाण अचनि था पोयां खां अची करे ज़ाहिर जे अखियुनि ते ॿई हथ ॾेई छॾियूं, अखियूं लिकाए छॾियूं, ढके छॾियूं। ज़ाहिर रज़ी अल्लाहु अन्हु नबी अलैहिस्सलाम जो साथी साहबी पहिरें त सुञाणे कोन सघियो, यकदमि चवण लॻो, केरु आहे मूंखे छॾियो, केरु आहे मूंखे छॾियो। पर चंद सेकंडनि में, चंद लम्हनि में सुञाणियो त ही मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा हथ आहिनि। छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हथ के मामूली हथ कोन हुआ। बुखारी शरीफ जे अंदर हदीस है, अनस रज़ी अल्लाहु अन्हु बयान थो करे, वल्लाहि मा मसिस्तु दीबाजन वला हरीरन क़त्तु अलियन मिन कफ़ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चवनि था दुनिया में थुल्हे रेशम के हथ लगायमि, सने रेशम के हथ लगायमि, आला क़िस्म जे रेशम के हथ लगायमि, लेकिन जेका नरमी खूबसूरती मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में हुई, उहा खूबसूरती मूंखे रेशम में नज़र कोन आई। चवे थो दुनिया में हर क़िस्म जी आला खुशबू, मुश्क अंबर सोगियम, लेकिन जेका खुशबू नबी अलैहिस्सलाम जे जिस्म में हुई, पघर में हुई, अहिड़ी खुशबू दुनिया जे अंदर मूंखे मुश्क जे अंदर में नज़र कोन आई। अल्लाहु अकबर। ज़ाहिर रज़ी अल्लाह जे हथनि ते, अखियुनि ते हथ, सम्झी वियो त ही मोहम्मद रसूलुल्लाह जे हथ आहिनि। पोइ छा थो करे, पंहिंजे पुठनि खे धिके करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी छाती मुबारक सां लॻाए छॾी। हाणे छाती लॻी पई आहे नबीअ जे जिस्म सां, मुबारक सीने सां पुठी लॻी पई आहे ज़ाहिर जी। नबी अलैहिस्सलाम जा हथ मुंहं ते पिया आहिनि, चेहरे ते पिया आहिनि। पाण मज़ाक में, तफ़रीह में ॿियो जुमिलो चयो। पाण फरमाइण लॻा, दुनिया वारो ही मुंहिंजो ग़ुलाम आहे, मई यश्तरी अन्नी हाज़ल अब्द, केरु आहे जेको मूंखां ही ग़ुलाम ख़रीद करे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ुबान मां अख निकिता। ज़ाहिर रज़ी अल्लाहु अन्हु वराणे थो, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन अल्लाह जी अज़मत जो कसम आहे, जलालत जो कसम आहे, जंहिंमें मुंहिंजी जान आहे, ऐं अल्लाह जो कसम तव्हांजो ग़ुलाम ज़रूरु आहियां, पर हबीब मूं वटि माल कोन्हे, जिस्मानी एतबार सां कमज़ोर आहियां, ख़ूबसूरत बि कोन आहियां। इज़न तजिदनी रख़ीसा, अल्लाह जा नबी दुनिया में मुंहिंजी तव्हांखे का बि क़ीमत न मिली सघंदी आहे, सस्तो आहियां।
पाण फरमाए लगा इंदल्लाहि अंतगाल, ए मुंहिंजा प्यारा साथी ज़ाहिर मायूस न थी, परेशान न थी। तो रब खे राज़ी कयो आहे, रब जी बंदगी कई आहे। अल्लाह जे लाइ तुंहिंजी जान, तुंहिंजो ईमान, तुंहिंजा अमल सभु रब जे लाइ आहिनि। पोइ यादि रख रब्बुल आलमीन वटि वॾी तुंहिंजी क़ीमत अल्लाह वटि सस्तो कोन्हे। जंहिं अल्लाह खे राज़ी कयो इंसान क़ीमती आहे। दुनिया में ग़रीब मिस्कीन हुजे को मसलो कोन्हे, रब जी बंदगी करण वारो कामयाब आहे। पाण फरमाईं था दुनिया में तो वाकई तुंहिंजी क़ीमत कोन्हे ज़ाहिर, पर अल्लाह वटि वॾी तुंहिंजी क़ीमत आहे। त मोमिन पंहिंजे रब वटि पंहिंजे पाण खे क़ीमती बनाईंदो आहे, उन जे लाइ कोशिशूं कंदो आहे, उन जे लाइ महिनतूं कंदो आहे। अल्लाह वटि आउं प्यारो थी वञा, अल्लाह वटि पसंदीदा थी वञा, अल्लाह वटि मुंहिंजा तज़किरा हुजनि। सुभान अल्लाह, अल्लाह वटि मुंहिंजा तज़किरा हुजनि। जेको अल्लाह जो थिए थो न, अल्लाह सां सचो आहे, अल्लाह हुनजा तज़किरा आसमाननि ते करे थो। का मामूली ॻाल्हि कोन्हे, क़ुरान सां तालुक़ जोड़ण वारो हुनजा तज़किरा आसमाननि ते। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे उबई बिन काब रज़ियल्लाहु अन्हु, सही बुखारी में हदीस है। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे फरमाइनि था, उबई मूंखे रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो आहे ताऊं तव्हांखे सूरतुल बय्यिना लम यकुनिल लज़ीना कफ़रू पढ़ी ॿुधायां। उबई रज़ियल्लाहु अन्हु तजुब विचां पुछे थो, अचरज विचां, असम्माकल्लाहु या रसूलल्लाह, ए अल्लाह जे नबी तव्हां तां कुर्बान वञा, छा मुंहिंजे रब मुंहिंजो नालो आसमाननि ते वरितो आहे? पाण फरमाईं था हा उबई, रब्बुल आलमीन तुंहिंजो आसमाननि ते नालो वरितो आहे। हदीस में हज़ारो क़तार रोअण शुरू थी विया। छाजे लाइ? अल्लाह जो शुक्रियो अदा कंदे, अल्लाह तुंहिंजा एहसान, तो मुंहिंजो ज़िक्र आसमाननि ते कयो। हुनजो अमल छा हो? क़ुरान सां मोहबत वरी हुई, क़ुरान कसरत सां पढ़ंदो हुयो, क़ुरान जो इल्मु हुयो, खोड़ सारा मवाक़िअ आहिनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हुन जे इल्म जी फज़ीलत बयान कई आहे। पाण फरमाईनि था उबई जेको रब्बुल आलमीन तोखे इल्मु ॾिनो आहे मुबारक हुजे। ऐं पाण फरमाईनि था जंहिं माण्हू खे क़ुरान सिखणो आहे चइनि माण्हुनि खां सिखे, हुन में रसूलुल्लाह सैयदना उबई बिन काब जो नालो वठनि था। क़ुरान सां ताल्लुक़ मज़बूत आहे। पोइ ज़िक्र आसमाननि ते आहिनि। अल्लाह ताला नालो वठी चए पियो, ए मुंहिंजा हबीब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साथी उबई बिन काब खे सूरतुल बय्यिना लम यकुनिल लज़ीना कफ़रू पढ़ी ॿुधायो। इन अंदाज़ में ॿिए कंहिं सहाबी जी फज़ीलत कोन थी अचे। अंदाज़ो कयो पिया, आसमान ते तज़किरा जिनजा ताल्लुक़ क़ुरान सां, अल्लाह वटि वज़न आहे, क़ीमत आहे। उबई बिन काब, अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु, क़ुरान सां मज़बूत ताल्लुक़ आहे। ही वो सहाबी आहे जंहिंजे बारे में पाण फरमायो जंहिंखे क़ुरान सिखणो आहे अब्दुल्लाह खां सिखे। इब्न मसूद रज़ियल्लाहु अन्हु जलील क़दर सहाबी, ग़रीब मिस्कीन हो, मके वारनि जूं बकरियूं चारींदो हुयो। अबू जहल कननि मां पकड़े मके में गिलींदो हुयो। एतिरे क़दर मिस्कीन, एतिरे क़दर ग़रीब, जिस्म एतिरो कमज़ोर। हिकु ॾींहुं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख़ादिम ख़िदमत कंदो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ ॾंदण टोड़ण जे लाइ वण ते चढ़े थो। हवा जो झूटो लॻो, कपिड़ो भेॼीअ तां टंग तां उॾामी वियो। सोड़ी बुकी, सुकल बुकी, कमज़ोर बुकी ज़ाहिर थी वई। सहाबा इकराम खिलण लॻा। अल्लाहु अकबर, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमाईंदा, ए मुंहिंजा साथियो, तव्हां मुंहिंजे हिन अब्दुल्ला जे टंग ते खिलो था। अल्लाह जो कसम आहे क़यामत जे ॾियारे मुंहिंजे हिन अब्दुल्ला खे हशर जे मैदान में आंदो वेंदो। हिकिड़े पासे जबल उहद खे रखियो वेंदो, ॿिए पासे मुंहिंजे अब्दुल्ला जे कदम खे, पेर खे रखियो वेंदो। अल्लाह जी साइमीअ में मुंहिंजे अब्दुल्ला जो कदम जबल उहद खां वज़नी हूंदो, घणो हूंदो। इहो वज़न छा जो? जिस्मानी एतबार सां कमज़ोर आहे, माली एतबार सां कुझु बि पोज़ीशन कोन्हे, ज़ीरो आहे, पर अल्लाह जी साइमी में पेर जो वज़न जबल उहद खां घणो आहे।
अल्लाह वटि तज़किरा आहिनि, का मामूली शइ कोन्हे त रब्बुल आलमीन वटि पसंदीदा थी वञो। अल्लाह सां ताल्लुक़ मज़बूत हुजे, तव्हांजा ज़िक्र आसमान ते हुजनि, क़ुरान सां ताल्लुक़, निमाज़ सां ताल्लुक़, निमाज़ सां मज़बूत ताल्लुक़ हुजे तॾहिं बि इंशाअल्लाह तव्हांजा ज़िक्र आसमान ते थींदा, तव्हां अल्लाह वारा थी वेंदव। छो त निमाज़ ओ मुबारक मना सुभान अल्लाह, जॾहिं इंसान मस्जिद में पहुचंदो आहे न, पंहिंजे रब जे साम्हूं बीहंदो आहे, पंहिंजो चेहरो काबतुल्लाह ॾांहुं कंदो आहे, पंहिंजा हथड़ा बुलंद करे अल्लाहु अकबर चई करे बीहंदो आहे, रब्बुल आलमीन बाने ॾांहुं मुतवज्जह थींदो आहे, निगाह कंदो आहे, निहारींदो आहे। जॾहिं पढ़ंदो आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सब तारीफ़ूं रब्बुल आलमीन जे लाइ। रब्बुल आलमीन आसमान तां निगाह करे बाने सां ॻाल्हाईंदो आहे, जवाब ॾींदो आहे। रब फरमाईंदो आहे हमीदनी अब्दी, मलाइको गवाह जो मुंहिंजे बाने मुंहिंजी वाखाण तारीफ़ बयान कई आहे। चवंदो आहे अर्रहमान अर्रहीम मालिक यौमिद्दीन, रब जवाब ॾींदो आहे मज्जदनी अब्दी अथना अलैया अब्दी, रब्बुल आलमीन ॻाल्हाईंदो आहे आसमान ते मलाइकनि जे साम्हूं तज़किरा कंदो आहे, तारीफ़ कंदो आहे। का मामूली ॻाल्हि कोन्हे, ख़ासि तौर ते माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी मस्जिद जी हिकु अहम ॻाल्हि ॾाढी मूंखे वणे थी, जॾहिं बि अचो था अल्लाह तव्हांखे बरकत ॾे। उहा अहम ॻाल्हि आहे जुमे जे ॾींहुं तव्हांजी हाज़िरी जल्दी आहे। सिंध घुमूं पिया, ख़ुदा जो कसम वॾो दुख थो थिए, अहल हदीसनि में वॾी सुस्ती आहे, पर माशाअल्लाह तक़रीबन पूरी मस्जिद भरियल आहे। अल्लाह तव्हांखे बरकतूं ॾे, इज़त ॾे, वॾो शौक़ु आहे, मुबारक शौक़ु आहे। अल्लाह इन शौक़ में अञा इज़ाफ़ो करे। जेके दोस्त देरि सां आया आहिनि तव्हां बि जल्दी अचो, सुभान अल्लाह, छा फज़ीलत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं जुमे जो ॾींहुं थींदो आहे रब्बुल आलमीन जे तरफ़ां मलाइका मस्जिदनि जे गेटनि ते दरवाज़नि ते वेहनि था, मस्जिद जे गेटनि ते दरवाज़नि ते हुननि जे हथ में रजिस्टर हूंदा आहिनि, नाला लिखंदा आहिनि, बांग अचण ताईं नाला लिखनि था, फलाणो फलाणे जो पुटु, फलाणो फलाणे जो पुटु। जॾहिं बांगो बांग ॾे थो मलाइका अल्लाह जे ज़िक्र खे, क़ुरान खे, हदीस खे ॿुधण जे लाइ अची मस्जिद में वेही था रहनि, पोइ ॿाहिरि कोन था वेहनि। जॾहिं बांग अचे थी मलाइका अंदरि अची विया, पोइ बाद में जेको आयो उनजो नालो कोन थो लिखिजे, ऐं जिनजो नालो लिखिजी वियो से कामयाब, ख़ुशि नसीब आहिनि जेके बांग खां पहिरियां आया, नालो लिखिजी वियो। असांजो ईमान आहे, नबी जो फरमान आहे। जॾहिं जुमे जी निमाज़ ख़तम थिए थी इहो रजिस्टर 7 आसमाननि खां मथे रब्बुल आलमीन जे साम्हूं पेश कयो थो वञे। नाला वरिता थो वञनि, अल्लाह तुंहिंजा फलाणा बाना, फलाणे जा पुट तुंहिंजे घर में तोखे राज़ी करण जे लाइ, पंहिंजा गुनाह माफ़ करण जे लाइ, तुंहिंजे साम्हूं झुकण जे लाइ मस्जिद में हाज़िर थिया। अल्लाह वटि ज़िक्र थियनि था, मामूली ॻाल्हि कोन्हे। त निमाज़ सां ताल्लुक़ मज़बूत हुजे, अल्लाह वारा थी वेंदो, दुनिया बि भली गुज़रंदी, आख़िरत भली गुज़रंदी। ऐं गॾोगॾु दीन सां मज़बूत ताल्लुक़ हुजे। जुमा ख़ुतबो ही बि दीन सिखण जो तरीक़ो आहे। उन खां अलावा मुख़्तलिफ़ जलसा प्रोग्राम उन्हनि में शरीक थियो, क़ुरान तर्जुमे सां पढ़ो, हदीसूं तर्जुमे सां पढ़ो, दीन सां ताल्लुक़ मज़बूत, तॾहिं बि तव्हां अल्लाह वारा थी वेंदो। दीनी इल्म सां ताल्लुक़ मज़बूत, अल्लाह वारा थी वेंदो, तव्हांजा ज़िक्र आसमाननि ते। का मामूली ॻाल्हि कोन्हे। हिकु बाने जे लाइ वॾो एज़ाज़ आहे त हिकु बाने जो नालो अल्लाह आसमान ते वठे, यार मामूली ॻाल्हि कोन्हे, का मामूली ॻाल्हि आहे। को मिनिस्टर, वज़ीर आज़म, सदर का माण्हू जो नालो वठे, तारीफ़ करे, हमारा खे ख़बर पए, हमारा कहिड़ो ख़ुशि थींदो, कपिड़नि में कोन मापंदो। रब्बुल आलमीन जहान जो पालनहार अर्श ते नालो वठे, कहिड़ा ख़ुशि नसीब। सही मुस्लिम जी हदीस है, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मा मिन कौमिन यजलिसून फी बैतिन मिन बुयूतिल्लाह, जेका बि कौम, जेके बि मुस्लमान अल्लाह खे राज़ी करण जे लाइ अल्लाह जे घर मस्जिद में अचनि था, यतलून किताब अल्लाहि व यतदारसूनहु फीमा बैनहुम, इन रब जे क़ुरान खे पढ़नि था, ॿुधनि था, इल्ला नज़लत अलैहिमुस सकीना, रब्बुल आलमीन कंदो आहे, ऐलान कंदो आहे इन्हनि माण्हुनि जे मथां आसमान तां सुकून नाज़िल कयो, व गशियतहुमुर रहमा, रहमत नाज़िल
नाज़िल कयो वहफ़तहुमुल मलाइका मलाइकनि जे लाइ ऐलान थींदो आहे हिननि जी महफ़िल खे वकड़ वञो वज़करहुमुल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे अर्श मौला ते मलाइकनि जे साम्हूं उन्हनि माण्हुनि जा नाला वठंदो आहे तज़किरा कंदो आहे जेके रब जे घर में अचनि था क़ुरान ॿुधण जे लाइ क़ुरान सिखण जे लाइ क़ुरान जो इल्मु हासिल करण जे लाइ केॾो वॾो इज़ाद आहे केॾो वॾो शरफ़ इंशाअल्लाह तव्हां अंदाज़ो त दुनिया कुझु बि कोन्हे दीन वारा थी वञो अल्लाह वारा थी वञो अल्लाह खे यादि करण वारा थी वञो मस्जिद में हुजो तॾहिं बि रब यादि हुजे ॿाहिरि निकिरो हलंदे फिरंदे अल्लाह जा ज़िक्र हुजनि ज़िंदगी मुख़्तसर आहे कसरत सां अमल कयो कंहिं बि अमल खे घटि न सम्झो हितां मसइलन तव्हां मोटरसाइकिल ते वञो पिया ज़ुबान तव्हांजी वांदी आहे न बाबा घर वञो पिया ज़ुबान तव्हांजी फारिग आहे दुकान हलाए पिया ज़ुबान तव्हांजी फारिग आहे हारी या बनी जो कमकार पियो करे ज़ुबान वांदी आहे आदत बनाए छॾियो हर वक्त जुबान ते हुजे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह छा फज़ीलत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन मिम्मा तज़कुरून मिन इजलालिल्लाह ताला दुनिया जा इंसानो जॾहिं दुनिया में तव्हां सुभान अल्लाह पढ़ो था अल्हम्दुलिल्लाह पढ़ो था ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो था ए जेके मुबारक ज़िक्र पढ़ो था ए ज़िक्र रब खे राज़ी करण जे लाइ तव्हां पढ़ो ए ज़िक्र सतन आसमान खां मथे चढ़ी करे रब्बुल आलमीन वटि पहुचंदा ये जिक्र अल्लाह सां वटि पहुचंदा लहुम नबियुन कदवियन हल पहुची करे ए ज़िक्र उते रब जे साम्हूं सिफारिश कंदा ॻाल्हाईंदा हर वक्त पिया ॻाल्हाइनि यनातिफना हौलल अर्श यतातफना हौलल अर्श अल्लाह जे अर्श खे चंबड़ी वञनि था जुबान मां निकतल सुभान अल्लाह मथे चढ़ी वियो आहे अल्लाह जे अर्श खे चंबड़ी वियो आहे ला इलाहा इल्लल्लाह जुबान मां निकतल मथे चढ़ी वियो आहे अल्लाह जे अर्श खे चंबड़ी वियो आहे यतातफना चंबड़ी करे दुआ था कनि रब्बुल आलमीन जे साम्हूं सिफारिश था कनि अल्लाह फलाणो खुश नसीब आहे जंहिं हिन ज़िक्र खे पढ़ियो आहे जे मथा नरमी कर अल्लाह इन जे गुनाह खे माफ़ कर अल्लाह इन जो मदायूं माफ़ कर सिफारिश कंदा रहनि था पाण फरमाईंदा दुनिया जा इंसानो जेकॾहिं तव्हां चाहियो था त दुनिया छॾे वञो क़बर जे अंदरि पहुची वञो आसमाननि ते तव्हांजा तज़किरा हुजनि अर्श ते तव्हांजा तज़किरा हुजनि पोइ ज़िक्र दुनिया में कसरत सां पढ़ो ज़िक्र दुनिया में कसरत सां पढ़ो तो दोस्तो ये दुनिया की जिंदगी मुख्तसर आहे ओए अमल कयो जिन सां अल्लाह राज़ी थिए थो ओए अमल कयो जिन अमलनि सां अल्लाह एॾो ख़ुशि थिए थो तव्हांजा ज़िक्र आसमान ते करे तव्हांजा नाला आसमान ते वठे उनजे लाइ ज़रूरी आहे नमाज़ सां ख़ासि तौर ते ताल्लुक़ हुजे दीनी ज़िक्र सां ताल्लुक़ हुजे दीनी इल्म जी महफ़िलनि सां ताल्लुक़ हुजे अल्लाह जे घर मस्जिद सां मज़बूत ताल्लुक़ हुजे अल्लाह खां दुआ आहे असांखे इन वाट ते हलाए हक़ीक़ी माना में क़ुरान जो फ़हम अता फ़रमाए ऐं जन्नत ताईं पहुचाए अक़ूलु क़ौली हाज़ा व मा लिल बलाग मुबीन।